अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। नाज़रीन, हेडलाइंस समाचूं अहम ख़बर मां नालो इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर चयो आहे त चौमासे जी गैर मामूली बरसातुनि सॼी सिंध खे मुतासिर कयो आहे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। सिंध में बरसातुनि सबबि 402 माण्हू फ़ौत थिया आहिनि, 15 लख घर मुतासिर थिया आहिनि। शर्जील मेमूर चयो आहे त सिंध हुकूमत मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी, इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर चयो त सिंध में जुलाई दौरान 308 ऐं अगस्त दौरान 784 सैकड़ो बरसातूं पयूं। शर्जील इनाम मेमूर जो चवणो त सिंधु दरिया में वॾे दर्जे वारी ॿोॾि सबबि कचे जा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर चयो आहे त चौमासे जी गैर मामूली बरसातुनि सॼी सिंध खे मुतासिर कयो आहे। सिंध में बरसातुनि सबबि 402 माण्हू फ़ौत ऐं 15 लख घर मुतासिर थिया आहिनि। शर्जील इनाम मेमूर चयो त सिंध हुकूमत मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी, इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। शर्जील इनाम मेमूर जो चवणु आहे त सिंध में जुलाई दौरान 308 ऐं अगस्त दौरान 784 सैकड़ो बरसातूं पयूं। शर्जील इनाम मेमूर जो वधीक चवणु आहे त सिंधु दरिया में वॾे दर्जे वारी ॿोॾि बरक़रार आहे, जॾहिं त कचे जा इलाइक़ा पाणी हेठि आहिनि। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर चयो आहे त चौमासे जी गैर मामूली बरसातुनि सॼी सिंध खे मुतासिर कयो आहे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। सिंध में बरसातुनि सबबि 402 माण्हू फ़ौत थिया आहिनि ऐं 15 लख घर मुतासिर थिया आहिनि। इहो चवणु आहे शर्जील इनाम मेमूर जो।